थाने बुला खान जी पथरीली ज़मीन जे राग मोरो जे बादशाह तालब पालारी के बेटा पेश करण लाइ कोस्तान अदबी फोरम तरफा हायर सेकेंडरी स्कूल थाने बुला खान में एक शानदार तकरीब मुनक़द कई वई। तकरीब जो मुख्य मेहमान मिनाटी कमीशन पाकिस्तान जो चेयरमैन चेलाराम केवलानी हो, जॾहिं त तकरीब में मुख़्तलिफ़ शोबनि में कारकर्दगी ॾेखारींदड़ शख़्सियतनि के मनता सर्टिफिकेट ॾिना विया। तकरीब में कोस्तान जे रागिन भगत गोपी चंद, रमेश राही, पप्पू शर्मा, जॾहिं त कोस्तान जे शाइरनि पंहिंजी शाइरी ज़रिए तालब पालारी के शानदार बेटा पेश कई। पालारी असांजो कोस्तान जो तमामु वॾो सरमायो हो, जंहिं असांजो मोरो जेको असांजी कोस्तान जी सकाफ़त हुई। बेताज बादशाह तालब मोरे जो हक़ीक़ी असांजो कोस्तान जो सुघड़े में शुमार हो ऐं असांजे कोस्तान में अहिड़ा काफ़ी सुघड़ आहिनि जेके असांजे बीन ते बि ॻाईंदा आहिनि ऐं पंहिंजे चंग ते बि ॻाईंदा आहिनि। तालब पालारी असांजे ॾुखनि सुखनि ऐं दर्दनि जो हिकु आलाप हो। हुन पंहिंजे मोरे जे ज़रिए कोस्तान जे दर्दनि खे ॻायो। चाचा तालब उहो नालो हो जंहिं साज़ आवाज़ ऐं पंहिंजी शाइरी जे ज़रिए ऐं मौसीक़ी जी अजीब धुन जेका चइजे मोरो, उन जे ज़रिए कोस्तान जो नालो पूरी दुनिया में मशहूरु करायो। कैमरामैन राशिद नवाज़ मंगलार सां गॾु इम्तियाज़ मंगलार, सिंध टीवी न्यूज़ थाणे बुला खान।